पुलिस सिंध जी हुजे या बलोचिस्तान जी, अवाम जे तहफ़ुज़ लाइ उन जा ऑफिसर ऐं जवान लाॻीतो पंहिंजूं जानियूं क़ुर्बान करे रहिया आहिनि। धाड़ेलनि पारां ओस्ता मोहम्मद मिल एसोसिएशन जे सदर वापारी मोहम्मद असलम सुमरो जे पुट फुरकान खे अगवा कयो वियो त बलोचिस्तान पुलिस हरकत में अची वई। धाड़ेल बलोचिस्तान पुलिस जो घेरो टोड़े मग़वी नौजवान फुरकान खे सिंध बलोचिस्तान दंग वारे इलाइक़े जागीर में खणी विया। बलोचिस्तान पुलिस धाड़ेलनि ख़िलाफ़ टारगेटेड कार्रवाई लाइ सिंध पुलिस खां मदद तलब कई ऐं बलोचिस्तान जे डेरा अलहयार, ओस्ता मोहम्मद ऐं डेरा मुराद जमाली समेत 6 थाणनि जी पुलिस ऐं लेवीज़ पुलिस तोड़े एंटी टेररिज़म फोर्स जे अहलकारनि जागीर में धाड़ेलनि ख़िलाफ़ ऑपरेशन शुरू करे ॾिनो। सिंध जे जेकबाद ज़िले जे मौलादाद थाणे जी हद वारे इलाइक़े जागीर में बलोचिस्तान पुलिस एसएसपी जाफराबाद जी अॻुवाणी में कार्रवाई शुरू कई। धाड़ेलनि सां छिती वेड़ में इंस्पेक्टर समेत 6 जवान शहीद थी पिया। धाड़ेलनि पारां जदीद हथियारनि सां कयल हमले में डेरा अलहयार थाणे जो इंस्पेक्टर तैयब उमराणी ऐं अब्दुल वहाब शहीद थी पिया। जेकबाद जो पुलिस अहलकार निसार अहमद, ATF जा अहलकार सैयद खादिम हुसैन शाह, सैयद रियाज़ अहमद शाह ऐं मोहम्मद उस्मान बि शहीद थी पिया। धाड़ेलनि जी फायरिंग में अल्ताफ हुसैन ऐं हुसैन अली समेत 3 अहलकार ज़ख़्मी बि थिया। जागीर में शहीद थियल इंस्पेक्टर मोहम्मद तैयब उमराणी ऐं सिपाही अब्दुल वहाब पेचूहो जी जनाज़े निमाज़ पुलिस लाइन डेरा अलहयार में अदा कई वई, जॾहिं त ॿियनि 4 शहीद अहलकारनि जी जनाज़े निमाज़ सिबी में अदा कई वई। पुलिस जे जथनि पारां शहीदनि खे भेटा पेश कई वई। ATF जे शहीद थियल जवान खादिम शाह जो वालिद जलालुद्दीन शाह बि दहशतगर्दनि सां मुक़ाबले में शहीद थियो हो। ऑफिसर समेत 6 जवाननि जी शहादत खां पोइ SSP जाफराबाद सरदार हसन खान ऐं SSP ओस्ता मोहम्मद हसनैन इकबाल भयो वधीक अटाला घुराए जागीर में वॾो ऑपरेशन शुरू करे ॾिनो आहे। ॿिन्ही ऑफिसर्स जो चवणु आहे त धाड़ेलनि खां पंहिंजनि शहीदनि जो पलांद ज़रूर वठंदासीं।